नाज़रीन, कुंभ में बरसात खां पोइ दुकानदारनि शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब तबिको ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणु लॻो आहे। वधीक तफ़सील सावल गाहो जी हिन रिपोर्ट में। कुंभ जा जेके दुकानदार आहिनि, मुनाफ़िक़ोर दुकानदार जेके आहिनि, उहे कलीअ जो रेट जेके हुया उहे ॿीणा कया हुया ऐं उन खां पोइ हिन वक़्तु जेके मच्छरदानियूं आहिनि उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे ॿीणा करे छॾिया आहिनि ऐं ब्लैक ते विकिरो थी रहियूं आहिनि। अचो त जेके हिते माण्हू आहिनि उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। माण्हू मलेरिया में खंघि बुखार में मरनि पिया, नंढड़ा ॿार तड़पनि पिया, पर इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो एक्शन न आहे वरितो। असुल चवण जो मक़सदु इहा आहे त ख़ासि तौर कुंभ मुस्लमान बि आहिनि, पर उन सां गॾोगॾु दीवान बिरादरी जेको आहे माना ईअं खणी चए त हिननि को फुल जो माल सम्झो आहे, अवाम खे जेको आहे फुलनि जो ठीकु हलाइनि गे हलाईंदा 800 रुपया कार्टून। मच्छरदानियूं मच्छरदानी 1000 रुपया था हलाइनि, 120 रुपया था हलाइनि या वाल था हलाइनि। इंसाफ़ किथे आहे कुंभनि में? इंतिज़ामिया DC साहब के गुज़ारिश आहे त जेतिरो थी सघे रेटनि ते कंट्रोल करे त जीअं ग़रीब माण्हू हिन ॿोॾनि खां हिननि खां मुतासिर थी पंहिंजो ॿियो न त मच्छरनि खां त बची सघनि। 100 रुपया भरियासीं मुंहिंजो माल लाइ इंसान तो परे रहियासीं। 10,000 यारो हिन तरपाल 12,000 14,000 रुपया पुछे त चए थो त मूंखे वसाइण जो माल आहे। जेका ॻाल्हि कर त बाबा हे छा आहे? चए मूंखे वसाइण जो माल आहे, मां वसाइण जो माल वठी थो हलायां, मूंखे पंहिंजो माल कोन्हे को। हाणे असां वञूं ग़रीब काॾे वञूं? नेट इन बरसाति में असां वेही गुज़ारियोसीं, असांखे तरपाल सेठ गोपी न ॾिना। मथो जेकी आहे उहो मिले थी 800 रुपया, हिते हले थी 900 रुपया। हिते स्टॉक लॻा पिया आहिनि, भांडा भरिया पिया आहिनि। जंहिं वटि स्टॉक आहे उन थी सघे थो घटि मिलियो हुजे, उहो हलाए घणे थो हलाए। हाणे असां हितो ई खणी हिते था हलायूं, हितो ई खणी हिते था हलायूं। रेट असांखे 100 रुपया रखूं था। मां रखंदो ई कोन, वठी ॿिए आहियां, सिधी ॻाल्हि कया। इहो इहा ख़बर आहे त रोशन किला तां तव्हां खणी ऐं उतां जेका आहे 60 या 70 में मीटर खणी हिते 100 150 120 रुपया हलायो पिया। असांखे त भाई इन हथनि सां ग़रीब माण्हुनि खे फुरे रहिया आहिनि ऐं हिकु त नकुली शयूं असांजे मार्केट कुंभ में काफ़ी अची वियूं आहिनि। इंतिज़ामिया शो ख़ामोश आहे ऐं हाणे मां त ॾिठो आहे त सरकारी पड़ताल बि हिते वेकिरो शुरू थी विया आहिनि। मां सभिनी दुकानदारनि कुंभारनि ख़ासि करे मां अर्ज़ु कंदुसि त जेके बि दुकानदार आहिनि अहिड़ी शयूं जो ग़रीबनि खे रोज़मर्रा जी शयूं आहिनि तमामु मुनाफ़ो घटि रखनि, अलाह ताला बरकत बि ॾींदो ऐं ग़रीबनि लाइ भलो थींदो। मच्छरदानी बि महांगी, पहिरियों छापर थैली वरी थी, हाणे किथां मच्छरदानी महांगी। ग़रीबनि खे ॾे बाबा, ग़रीब मरी आहे। न ई का असांजी ज़िले जी इंतिज़ामिया, न ई जेका तालके जी इंतिज़ामिया आहे उहा रेट लिस्ट ते कंट्रोल कराए पई। कैमरामैन कुदरत अली सोलंकीअ सां गॾु सावल गांव, आवाज़ TV न्यूज़ कुंभ।